लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजो ॻाल्हियूं असांजे सीनियर सहाफ़ी ऐं दोस्त जनाब नसीर एजाज़ सजारी आहिनि। हा साईं, हाणे तव्हां 1988 में साॻी बीमार कोर्ट व्यू बिल्डिंग में वेठा आहियो। हा, ऐं हिते हुकूमत अची वई पीपल्स पार्टी जी। शेख सुल्तान ट्रस्ट उनजी हेठि थी वई आहे बेगम भुट्टो ऐं उनजो डिप्टी थी वियो आहे नासिर बिरोही। न वहीद कटपर अब्दुल सीनियर मिनिस्टर हा अॻे जेको हो पोइ हाणे जनाब अब्दुल वहीद कटपर। हा, पोइ छा थियो? बसि पोइ अची वियो पंहिंजो दस्तगीर भट्टी एडिटर थी। ऐं उन वक़्तु माना 89 जो दौरु आहे, ठीकु आहे। उन वक़्तु इहो थियो त कंप्यूटर जो ज़मानो अचण वारो। हा, होॾां ऐलान थियो त अवामी आवाज़ तारीख़ जी सिंध जी तारीख़ जी पहिरीं कंप्यूटराइज़ अख़बार अचे थी पई मार्केट में। कंप्यूटर ते शाया थींदड़ पहिरीं अख़बार पई पहिरीं अख़बार। ऐं दस्तगीर भट्टी चयो त यार असां बि हिनखे कयूं कंप्यूटर ते। पोइ 2 पेज जेके हुनजा फ्रंट ऐं बैक पेज फ़िलहालु असां कंप्यूटर ते कया अवामी आवाज़ जे अचण खां अॻु में ई। हा, उहो कॉन्ट्रैक्ट ते असां हायर कयो। शेख अब्दुल मजीद सिंधी जो जेको पोटो हुयो उहो, हा उन, हा तारिक को मुंहिंजो ख़्यालु आहे तारिक जा बि जेके फर्ज़ंद हुया के उहे कंप्यूटर जो सॼो कमु कंदा, त उन्हनि बाक़ाइदा उहो सॼो संभालियो। पोइ अहिड़े नमूने सां असांजी अख़बार बि कंप्यूटराइज़ थी वई, कंप्यूटर ते अची वई 2 पेज फ़िलहालु। उन खां पोइ वरी अॻिते पोइ बाक़ी पेज जेके उहे हलंदा हुया, कंपोज़िंग पुराणो सिस्टम जेको सॼो। हिते थींदो ईअं रहियो त अलाए छो हिनखे दस्तगीर भट्टी ॻाल्हि, पुराणी असांजी दुआ सलाम ऐं संगत रही, पर हुनखे इहो डपु हूंदो त नसीर मुंहिंजा तरा कढंदो। अजीब क़िस्म जो कॉम्प्लेक्स हुयो हुन वटि। हालांकि मुंहिंजे नेचर में ई कोन्हे को त मां कंहिंखे को नुक़सानु पहुचायां हरूभरू। छो मूंखे ख़बर पवंदी त राति जो जेके दावतूं थींदियूं हुयूं पीपल्स पार्टी जे लीडरनि जूं या ॿियूं, उन्हनि में एज़ अ रिपोर्टर मां बि इनवाइटेड हूंदो हुउसि, मां न वञी सघंदो हुउसि। हा, कॾहिं कॾहिं त मां खणी ॿिए कंहिंखे ज़िमेदारी ॾेई ऐं हलियो वेंदो हुउसि, पर कॾहिं न वेंदो हुउसि। ॿिए ॾींहं ते 3 ॾींहं ते ख़बर पवंदी त मां उते दस्तगीर भट्टी मुंहिंजे ख़िलाफ़ु पे ॻाल्हायो। सम्झी, त उहो माण्हू तबसरो कंदा त आख़िर तोखां छिरके छो थो एतिरो, तो त हुनजे ख़िलाफ़ु कॾहिं कोन ॻाल्हायो आहे। हो बहरहाल हिकिड़ी सर्द जंग हुई मुंहिंजे मुंहं ते, हू कॾहिं बि हुन मूंखे ईअं कोन चयो, पर हिकिड़ी सर्द जंग हली पई। अच्छा, उन ॾींहंनि में फ़क़ीर मोहम्मद लाशारी बि अञा हुयो फ़िलहालु पाकिस्तान में, ठीकु आहे। या उहो छा हो? उहो त पंहिंजो उहे जेको मैगज़ीन हिकिड़ो नासिर बिरोही जे दौर में शुरू थियो न, पर पोइ उहो अॻिते हली उहो बंदि थी वियो, पर एज़ अ सब एडिटर हूंदो हुयो। ऐं उन्हनि ॾींहंनि में ईअं थियो त हीअ राति जो दस्तगीर भट्टी कुझु जेके दारू पार्टियूं थींदियूं उन्हनि में हिनखे फ़क़ीर मोहम्मद लाशारी खे वठी वञणु लॻो। पोइ उनखां राति जो प्यारे पोइ वरी पंहिंजे पसंदि सां जंहिंजे ख़िलाफ़ु लिखाइणो हूंदो हुउसि उहो आर्टिकल लिखाईंदो हुनखां। ऐं लफ़्ज़ आहे अॼु बि दस्तगीर भट्टी हयात आहे, उन डिनाए कॾहिं कोन कयो आहे इन ॻाल्हि खे त मूं हीअं कोन चयो। जो मूंखे फ़क़ीर मोहम्मद लाशारी इन करे वणे थो जो राति जो 2 पेज प्यारे, सुबुह जो मां जेको चाहींदो आहियां हुन खां लिखाए वठंदो आहियां, ठीकु आहे। हे ईअं जेको ऑपरेट कंदो दस्तगीर भट्टी कंहिंजे, मिसाल तौरु तव्हांखे ॿुधायां 89 में सचल कांग्रेस थी, सिंध ग्रेजुएट्स वारनि जे तरफ़ां इंटरनेशनल कांग्रेस। उन में शायदि दस्तगीर भट्टी खे का एतिरी का लिफ्ट कान मिली या कीअं, त हुन हिलाल पाकिस्तान में फ़क़ीर मोहम्मद लाशारी खां सिंघा जे ख़िलाफ़ु आर्टिकल लिखायो। अच्छा, हा,
असां जेके टूर कराए मोटियासीं डेलीगेट्स जेके इंटरनेशनल हुया उन्हनि खे बसूं कोच भराए विया हुआसीं सॼी सिंध में जा टूर कराए वापसि आयासीं त डॉक्टर सुलेमान शेख अफ़सोस ज़ाहिर कयो यार ॾिस फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ सिका जे ख़िलाफ़ु लिखियो आर्टिकल हाणे इन जे पुठियां वरी दस्तगीर भट्टी हुयो सो अहिड़े नमूने सां इहो जेको हिन जो पर उन दौर में हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि हुई किन माण्हुनि जे ख़िलाफ़ु ज़ाती ॻाल्हाइण जे बजाए मां अचां उन ते त जिनाहपुर जो जेको उन वक़्तु इहो पैदा थियो उहो दस्तगीर भट्टीअ रिपोर्ट किथां हुनखे फीड कई हुई आहे कीअं बहरहाल उनखे त भई हीअ MQM जेको हीअ प्लान पई ठाहे जिनाहपुर जो ब्रिगेडियर आसिफ हारून हारे जेको हुयो ठीकु आहे उहो असां 8 कालमी मुंहिंजो ख़बर हलाई ऐं इन इशू खे खयोंसीं ऐं उन खां पोइ इन खे बाक़ी सिंधी मीडिया बि खयों ऐं नतीजे में उहो दॿियो त इहो बि हिकिड़ो हिलाल पाकिस्तान जो हा माना भट्टी साहिब जो हिकिड़ो पासो इहो बि आहे इहो पॉज़िटिव आहे उन ज़ाहिर हाणे नेगेटिव पॉज़िटिव सभु ॻाल्हियूं मुंहुं में थियनि चङायूं थियूं, हूंदियूं थियनि थियूं। ख़राबियूं बि हूंदियूं थियनि अहिड़े थियूं। नमूने सां सॼो त पर हाणे उन जो दौरु घणो हलियो कोन को सोचो छा थियो जो पसंदि नापसंदि बि थिए थी की मथे जेका असांजी बेगम भुट्टो साहिबा हुई उन ताईं के रिपोर्ट्स के अहिड़ियूं वेंदियूं हूंदियूं या कीअं या अञा हुननि जे ज़हन में ॿियो को आइडिया हुजे उहो मूंखे ख़बर न आहे त छो हुनखे हटायो वियो पर हिकिड़े भेरे छा थियो जेका एंड दस्तगीर भट्टी जी एडिटरशिप वारी कीअं थी त गवादर में बेनज़ीर साहिबा जो प्रोग्राम हो प्राइम मिनिस्टर बेनज़ीर भुट्टो जो टूर हुयो गवादर जो हितां असांखे चयो त बाबा उन खे कवर करण लाइ हलणो आहे टीम में हा मूंखे चयो त भई तूं अचिजांइ हीउ जेको PF बेस आहे हिते ड्रिग रोड वारो हिते पहुचो तव्हां C-130 जहाज़ में वठी वेंदासीं मां जॾहिं उते पहुतो आहियां ॾिसां त दस्तगीर भट्टी बीठो आहे उते हुनखे अजीब हुनजी कैफ़ियत हुई मूंखे चई त कावड़ में तूं छो आयो आहीं हिते मां ॾिसी हैरान थी वियुसि मूं चयो इहो सुवाल त मां तोखां पुछां तूं छो आयो आहीं हे त रिपोर्टरनि जी टीम पई थी वञे सो मां एज़ अ रिपोर्टर पियो थो वञा तूं एडिटर आहीं अख़बार जो तूं छो पियो थो वञी तूं वरी जेको मूं चयो तूं पहिरीं त पंहिंजो ॻाल्हाइणु दुरुस्त कर मां तुंहिंजो मुलाज़िम कोन्हा को तुंहिंजी पंहिंजी इज़त हिन में आहे तूं मूंसां इज़त सां ॻाल्हाई बहरहाल माठ थी वियो होॾां थी असां मोटियासीं जीअं लथा आहियूं त वरी भट्टी साहिब बि हलियो हा अच्छा जीअं ई वापसि आयासीं जहाज़ वरी बि उते ई लैंड कयो वापसि लही मूंखे चए थो त मूंसां ऑफिस में मिलजां पहुचणु शर्त मूं चयो बेशक तूं हल त मां पहुचां थो ख़ुदा जी कुदरत ॾिसो मां जॾहिं हिलाल पाकिस्तान ऑफिस में गिड़ियो आहियां अंदरि ऐं त मां न्यूज़ रूम में कोन वियुसि मां सिधो एडिटर वारे कमरे जो दरु खोलियो त हे वेठो हूंदो ऐं दरु खोलियुमि त एडिटर जी कुर्सीअ ते शमशीर हैदरी साहिबु वेठो जादू पिया कयो छा यकीन करियो मां हैरान थी पंहिंजो शमशीर साहिबु यकदमि दहा कई अरे यार तुंहिंजे इदारे में वेठो आहियां अचो हे ॿुधुमि त वियो ऐं मूं चयो कीअं थियो आहे चई त बसि छॾे ॾे हिनखे मां एडिटर थी वियो आहियां साईं हुनखे वरी मुंहुं ॾिसण जो मौक़ो बि कोन मिलियो हिलाल पाकिस्तान जे ऑफिस में उहो जेको माण्हू माना तव्हां सां छा ॻाल्हायां साहिबु ख़बर न पई न पोइ वरी पुछोसि न कॾहिं वेझे त छो पियो वरी अच्छा वरी इतफ़ाक़ उन खां पोइ असां गॾु उथंदा वेंदा रहिया आहियूं पर मूं कॾहिं कोन पुछियोमांसि ऐं मूं उहे ॻाल्हियूं बि विसारे छॾियूं हे त अॼु हिकिड़ो उहो तारीख़ पिया था वधायूं असां जेको रिकॉर्ड पिया था कयूं त कीअं आयो कीअं वियो ठीकु आहे न त हाणे शमशीर हैदरी साहिबु आहे शमशीर हैदरी साहिबु अची वियो ऐं सुठो दौरु हुयो उहो उन में वरी ही वञे पियो फ़क़ीर मोहम्मद लाशारी ॿी कंहिं अख़बार में अवामी आवाज़ में या कंहिं में त फ़क़ीर मोहम्मद लाशारी
की हुन सम्झायो त छो थो वञी पियो, हिते जॾहिं ठहियो ठुकियो वेठो आहीं, मूंखे चईंदी यार हे वञे थो पियो, मूं बि सम्झायोमांसि वञ छो थो वञे, मां वेंदुसि, मुंहिंजे दिलि में कुझु कोन, मां हुनखे चाहियो पियो हिते हुजे। बहरहाल उहो हलियो वियो। शमशीर साहिबु बदर रबड़े खे आंदो एडिटोरियल साइड ते आर्टिकल वग़ैरह आया इन लिखण लाइ। एडिटोरियल पाण लिखंदो हुयो ऐं हिकिड़ो कॉलम बि लिखणु शुरू कयईं नंढो फ्रंट पेज ते जो। त उन वक़्तु फ़ैसिलो थियो त हाणे उन बिल्डिंग में जेको वधीक न हुजूं, एॾे शेख सुल्तान ट्रस्ट बिल्डिंग जेका अनेक्स ई आहे शिफ्ट कयो। हा, त इते जेको पोइ ऑफिस शिफ्ट थी वई। कुशादो माहौल हुयो, कमरा ऐं इहो सॼो बहितरीनु नमूने सां, अहिड़ी असां शिफ्ट थी वियासीं। इतां ई अनेक्स सी में हूंदासीं त मेन बिल्डिंग में कटपर साहिबु वेंदो हुयो, उन वटि बि दुआ सलाम पई ॾींदे। मज़े वारी ॻाल्हि अॻे बि ॿुधाए चुको आहियां तव्हांखे पहिरीं कचहरी में, कटपर साहिब सां मुंहिंजूं कीअं मुलाक़ातूं रहियूं ऐं ॾाढो भलो माण्हू हूंदो हुयो। हिते बाक़ाइदा वरी मां न वेंदो हुउसि, वरी घुराईंदो हो माण्हू मोकिले, तो अचु। पोइ कॾहिं कॾहिं वरी किथे दावत हूंदी हुअसि मंझंदि जो, त वरी गॾु चवंदो हलो मूंसां गॾु हल। हिकिड़ो हूंदो हो DIG या SSP रेलवे पुलिस जो, जतोई साहिबु हूंदो, हज़ार ख़ान जतोई, हिकिड़े ॾींहुं उनजे घर बि लाड़काणे जा आहिनि। हा, सो अहिड़े नमूने सां ॾाढो सॉफिस्टिकेटेड माण्हू, वेल बिहेव्ड हुजे। त मूं त कटपर साहिब जी ॻाल्हि निकिती आहे त ॿुधायां थो त जनरल रियाज जो दौरु आयो, वज़ारतूं ख़तमु थी वियूं, त मां त हिनखे रक्षा में रीगल ते लहंदे ॾिठो। हा सम्झो, हा, पोइ त जनरल स्टोर खोली। ठीकु आहे न। हा, त मां हैरान थींदो हुउसि, ही उहो माण्हू आहे जेको सीनियर मिनिस्टर, पर हिन उहो माल धकियो कोन को शायदि रवाज न हो। न सी माल धकण वारा हुया ॿिया कहिड़ा नसीर हुया। कहिड़ा मिसाल नाला कंहिंजा खणूं, मतिलबु हिकिड़ो माण्हू त कोन यार। उन खां पोइ जुणेजो साहिबु आयो आहे मिसाल, उन खां अवल। हा, त जुणेजो साहिबु बि त ईअं हो न, जुणेजो साहिबु ईअं ई हुयो, बिल्कुलु सादो सूदो। मतिलबु रेयर केसिस में ॾिसो न, केरु इन रेयर केसिस में न त ॿिया बाक़ी छा हुया। न मतिलबु मूंखे तूं ॿुधाए न केरु वधिया आहिनि तॾहिं जा माण्हू। हाणे साईं हिकिड़ा माण्हू मिसाल तौरु जॾहिं बेनज़ीर साहिबु आहे, हाणे भुट्टे साहिब वारे दौर में जेके हुया न, उहे कैलिबर जा माण्हू हुया। प्यार अली जे वक़्त में बि कई कैलिबर वारा आख़िरी बचा किथे हुया कैलिबर वारा यार, जेके हाणे मिसाल तौरु मंज़ूर वसाण, उहो त पोइ आयो, पोइ थियो ई बेनज़ीर साहिब जे दौर में हो न। तव्हां बेनज़ीर जी ॻाल्हि ॾिसो, मूं चयो त भुट्टे साहिब जे दौर में कैलिबर वारा माण्हू हुया, माल धकींदा हुया, ख़र्च बि कंदा हुया, कमु थींदो हुओ, सभु कुझु अवामी थोरो असरु हुयो न, दबाव हुयो। त उन हिसाब सां भुट्टे साहिब दबाव ज़रा अवामी दौर जो जेको उन जेको कयो त उन में हाणे जाम सादिक छा हुयो उनजो तव्हां रिकॉर्ड खणो, ठीकु आहे। त ईअं हाणे नाला खयूं त सम्झ में आयो साईं, घणो कुझु थींदो हुयो, पर के माण्हू अहिड़ा हुआ जिन शायदि एतिरो माल न ठाहियो हुजे। हाणे कटपर साहिबु सीनियर मिनिस्टर हुयो, पर रक्षा माल थो पंहिंजे कंहिं न्याणे जी कंहिं फैक्ट्री ते वञी कमु कई, नौकिरी कई हुते, ठीकु आहे। ऐं बक़ौल तव्हांजे हुन स्टोर बि खोलियो, ठीकु आहे। त हाणे जेकॾहिं हुनखे वॾा धक आया हुजनि हा त ईअं ज़िंदगी कोन गुज़ारे हा, पर वधीक हुनखे जी मूंखे ख़बर कान्हे का, तंहिं करे मां को हाणे भट्टी साहिबु कीअं थो वञे, भट्टी साहिब जो ॿुधायो मां, शमशीर अची वियो, हिते अची वियासीं, उहो ॿुधायांव थो न। त मां सम्झां थो को साल मुश्किल सां थियो हूंदो, छाकाणि जो 90 में बेनज़ीर साहिबा जी हुकूमत ख़तमु थी वई, 6 अगस्त ते, ठीकु आहे, 6 अगस्त। हा, इन खां अॻु में शमशीर साहिबु वञी चुको हो। अच्छा, हा, वरी उहो कीअं वियो, वरी हैरत जी ॻाल्हि आहे। एॾो ज़बरदस्त माण्हू, ऐं मां हैरान थियुसि
जॾहिं बदर बड़े खे कढियो वियो ऐं शमशीर साहब खे बि कढियो वियो। सबबु छा हो? बदर बड़े साहब लिखियो हिकिड़ो आर्टिकल, माण्हू तनक़ीद कंदा बेनज़ीर वरी ज़रदारी सां शादी कई आहे, उन ते हुन लिखियो त भई माण्हुनि जो इन सां ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो आहे, कमु कहिड़ो वञे, हुनजो पर्सनल मामिलो आहे हिकिड़ो, ऐं रिलेशन्स ठहनि था, संगम ठहनि था, सभु कुझु थिए थो। बेनज़ीर साहिबा जी शादी जेकॾहिं आसिफ़ ज़रदारी सां थी आहे त उन ते माण्हुनि खे तकलीफ़ कहिड़ी आहे? हाणे साईं इन खे कंहिं ग़लति नमूने सां वञी बेनज़ीर बेगम भुट्टो साहिबा ताईं ॻाल्हि पहुचाई त इहो वरी हीअं लिखियो आहे। ओके, हा, इन जो इम्प्रेशन त ग़लति थो वञे पियो सॼो, इन ते लिखणु ई न खपंदो। नतीजे में ख़बर पई त बाबा शमशीर बि वियो त बदर बड़ो बि वियो। ठीकु आहे, इहा बाहि तो भरी। हा, छो त मोहतरमा बेगम भुट्टो कराई हो न रिश्तो बेनज़ीर साहिबा जो, हा, त इहो डायरेक्ट उन ते पए आई ॻाल्हि। पर भई बदर बड़े त बदर त वकालत कई, वकालत कई, वकालत कई, अच्छा, ॿुधाइण वारी उबती कई ॻाल्हि। उबती ॻाल्हि। अच्छा, हाणे इन जी जाइ ते केरु आयो? तव्हां हैरान थींदो, आलम शाह, आलम शाह, मटिया इन वारो अलाए किथां जो हुयो, पार्टी जो वर्कर OPP जो जालो हुयो, हा, अंगूठे छाप जालो। मां वियल हुउसि अफ़गानिस्तान जे टूर ते। अंगूठे छाप खे जेकॾहिं थोरी वज़ाहत कयो, इहो ग़लति थो लॻे। हा, त ॿुधायांव थो, माना पढ़ियल न हो। ॿुधायांव थो न मां, तव्हां थोरो सब्रु कयो, ॿुधंदा वञो त हिते छा छा थियो आहे। मां अफ़गानिस्तान जो टूर अब्दुल वाहिद आरीसर सां गॾु मां हितां वियो हुउसि। इहो मार्च 90 जी ॻाल्हि आहे। आरीसर साहिब सां छो वियो? अफ़गानिस्तान में काबुल में हिकिड़ो महमूद अचकज़ई, अच्छा, उन्हनि जे मार्फत वियो। उन्हनि जो जेको अचकज़ई जेको वॾो उन्हनि जो, उन्हनि जी यादि में हुते को सेमिनार थियो हुयो, समद ख़ान अचकज़ई। हा, त काबुल अफ़गानिस्तान नजीबुल्लाह जी गवर्नमेंट हुई, उन्हनि गवर्नमेंट इनवाइट कयो हुयो उते सेमिनार में। ऐं हिते सिंध मां GSM वारनि खे चयो वियो त भई तव्हां मोकिलियो, 3 माण्हू मोकिलियो। उन में सैयद ग़ुलाम शाह शामिलु हुयो पहिरें, उहो भरिणो हुयो, पर पोइ उन ते हिते कराची में अटैक थियो, गोली लॻसि, ज़ख़्मी थी अस्पताल दाख़िल थियो, वरी उतां ई गिरफ़्तार थी वियो। त पोइ सिर्फ़ु पोइ असांजो प्रोग्राम ठहियलु प्रोग्राम ओचितो ख़बर पई त उते बग़ावत थी आहे काबुल में। शाहनवाज़ तनाई जेको डिफेंस मिनिस्टर, उन बग़ावत कई नजीबुल्लाह सां, नाकाम बग़ावत। त सम्झोसीं त शायदि हाणे कोन थींदो टूर इहो असांजो, पर पोइ ओचितो हिकिड़े ॾींहुं ख़बर पई त भई प्रोग्राम तयारु आहे, वञो। माना जाॾे तव्हां संभरो हा, त का न का ॻाल्हि थी, कुझु न कुझु थिए पियो। पोइ ओॾां जॾहिं मां मोटियुसि त इन विच में शमशीर ऐं इहे वञी चुका। माना वियुसि, अञा हिते हुउसि त मौजूदु हुया, मोटियुसि त ख़बर पई त शमशीर साहिबु वञी चुको आहे, बदर वञी चुको आहे, ऐं एडिटर जे कमरे में आलम शाह नाले सां वेठो आहे। अञा मां उन सां मिलियुसि ई कोन को त मूंखे फ़ोन आई डॉक्टर बदर चना जी, त यार नसीर इहो हिकिड़ी सिफ़ारिश करण लाइ फ़ोन कई अथमि। मूं चयो छाजी, कंहिंजी सिफ़ारिश? चई यार असांजो यार आयो आहे, एडिटर थी आलम शाह, उन जी पारत अथई। मूं चयो मां त सुञाणा कोन को, सॼी दुनिया खे फ़ोनूं करे पारतूं कराइनि, हिन वरी यार मूं वारे तोखे फ़ोन कई त एडिटर जी पारत हुई। पारत न त फ़ोनियूं साफ़ ई न कंदा आहिनि। चई त मूं हुनखे चयो आहे त बाबा नसीर सां ठही हलंदे त पोइ कामयाबु वेंदे, न त कोन वेंदे। हा, इन करे तो पारत थो कयां त उन सां तूं बि थोरो। मूं चयो त मूंसां जेकॾहिं खोंस न कंदो त पोइ हलंदो, पर न खोंस कंदो बि तॾहिं मां हुनखे छा करे सघंदुसि। भई एडिटर जी कुर्सी ते वेठो, अथॉरिटी त हू आहे। बहरहाल साईं ने मूंखे घुरायो, जेको सिफ़ारिशूं पियो कराए त उन घुराए मूंखे छा चई, तव्हां कंहिंजी इजाज़त सां अफ़गानिस्तान विया हो?
लफ़्ज़ ई मूं चयो मां एडिटर जी इजाज़त सां वियोसि। एडिटर त मां आहियां, मुंहिंजो तूं उन वक़्तु कोन हुए एडिटर, शमशीर साहिबु एडिटर हो, एडिटर जी परमिशन सां मां वियो आहियां ऐं तोखे को बि राइट कोन्हे को मूंखां इन मामले ते आरी पुछा करण जो। तूं आयो आहीं कल्ह, बहरहाल वरी असीं ॻाल्हि खे घुमाई। अलाए इहो पंहिंजो हीउ जेको शमशीर साहिबु लिखंदो हो फ्रंट पेज ते हिकिड़ो कालम, ओड़ो शुरू कयूं। मूं चयो भली शुरू कयूं बेशक, इहो तव्हां लिखो ऐं मुंहिंजे नाले में छापियो। मां वाइड़ो थी वियुमि, इहा सरदारी असां सां कयो। मूं चयो माफ़ु कजो, मां इहो कमु कोन कंदुसि, तव्हां लिखो, तव्हां ई छापियो, छपण लाइ मां वेठो आहियां, भई तव्हां लिखो बेशक बिल्कुलु। इहा ॻाल्हि बि हुनजे दिमाग़ में वेठी त हिन मूंखे जवाबु ॾिनो आहे। उन ॾींहं खां चप पियल हुआसीं। हुन चयो त हीउ मां एडिटर आहियां ऐं हीउ मूंखे खंघे ई कोन थो। अच्छा, ॿियो जेको हिन गंद कयो त हिते वेठा आहियूं तव्हांजे हिन टीवी भरिसां ई एनेक्सिया, हिते राति जो रोज़ु का हिकिड़ी राति बि ख़ाली न हूंदी हुई, रोज़ु ही हिकिड़ो बंदोबस्तु घुराईंदो हो, जंहिंमें हिकिड़ो मंडड़ो पुराणे दौर जो सिंधी को साफ़ी हुयो, मक़बूल सिद्दीकी अलाए कबूल सिद्दीकी छा हुओ नालो अहिड़े नमूने सां, उहो डंडे ते ईंदो। पोइ हिते शराब जूं बोतलूं खुलंदियूं हुयूं, सिजूं ईंदियूं ऐं इहो हिते सॼो वेही। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो इहो माना हाणे अगस्त जे वेझो टाइम अचण वारो आहे, न वेझो, ठीकु आहे। त रमज़ान जो महीनो हो या कीअं हो, बहरहाल मूंखे घुराई। हाणे पंहिंजे उन्हनि हिकिड़े ॿिनि दोस्तनि जे साम्हूं मूं ते रोब विझण जे लाइ त कहिड़ियूं कहिड़ियूं ख़बरूं आहिनि, मुंहिंजो ख़बरूं त खोड़ आहिनि। हाणे तोखे ॿुधाए जेका ख़ासि पुछणी हुजी त ॿुधायां तोखे। तव्हां दरअसल हुनखे एडिटर जी लेवल सम्झो ई न पिया, इन करे ईअं पिया ॻाल्हायो। अॻियूं तव्हां खां पुछे थो त साईं ख़बरूं कहिड़ियूं आहिनि, मुंहिंजो ॿुधाए त कहिड़ी ख़बर तोखे, फलाणी ख़बर अलाए कहिड़ी का ईअं। पोइ बहरहाल उते हुन थोरो ग़लति ॻाल्हायो, बदतमीज़ी कई। मूं हुनखे वार्न कयो, मूं चयो थोरो हद में रह, मां तुंहिंजे पीउ जो नौकर कोन्हे को, तुंहिंजे एडिटर थी रह, तोखे ख़बर आहे त एडिटर छा हूंदो आहे तुंहिंजे। ऐं मूं चयो मां हिन नौकिरीअ ते लानत थो विझां, मां इन महिल हेठां हिकिड़ो पनो खणी उन ते इस्तीफ़ा लिखी मूं चयो हीअ वठि, ऐं मां हींअर जो हींअर वञा थो पियो। मां हलियो वियुसि सॼो। पोइ पर हिन प्लानिंग इहा कई पई पहिरीं मूंखे कंहिं नमूने सां मछराए ऐं जान छॾायासीं, छो त मूं हिकिड़े ॾींहुं पर बदर तव्हांखे सिफ़ारिश कई न, न कंदो हूंदो न इहा प्लानिंग कई न, ॿुधायां त मां हिकिड़े ॾींहुं एडिटर वारे कमरे जो दरवाज़ो खोलियो त हीउ हुन अलबश खेड़े मरो मूंखे घुरायो। उन सां खां पे पुछी उनखे भरियईं पियो त तव्हां सां छाती चला, हू न्यूज़ एडिटर आहे ऐं तव्हां, हालांकि हो जूनियर हुयो मुंहिंजो, पर छाकाणि विच में मां जेको 8 महीना निकिरी वियुसि त उनखे उन्हनि सर्विस में काउंट कोन पियो कयो। वरी मुंहिंजी नए सिर अपॉइंटमेंट पे कंसीडर कई ॼण त इन हिसाब सां त साईं तव्हां सां ज़ुल्म आहे, तव्हां सीनियर, तव्हां जेको त हो वरी चए हा साईं इहो त आहे। ॾिसो न, माण्हू चङा भला माण्हू बि पंहिंजे ख़सीस मफ़ाद ख़ातिर पोइ लही पवंदा आहिनि। बहरहाल अलवश माण्हू चङो हुयो। पोइ त हुनजी प्लानिंग अॻु ई इहा हुई त कंहिं नमूने सां निकिरे सुड़स पई। हा, अच्छा मां निकिरी वियुसि छॾे, ऐं उन खां पोइ हिकिड़ो महीनो पूरो गुज़रियो। इन दौरान मूंखे यादि इन करे यादि रमज़ान जे महीने में अफ़्तार पार्टियूं थींदियूं हुयूं। हिते शेरटन होटल में अफ़्तार पार्टी हुई हिकिड़ी, उते नवीद कमर इंफॉर्मेशन मिनिस्टर हो,
चयोमांसि मूं चयो त तव्हांजे जियाले जा कम ई अथव। ॿुधायोमांसि मूं चयो मां रिज़ाइन करे आयो। चई यार तूं धूड़ विझी हुनखे मूं वटि अचो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में, मां तोखे असिस्टेंट डायरेक्टर करे थो रखां ऐं डायरेक्ट 17 ग्रेड, उन वक़्तु 16 ग्रेड हूंदो इंफॉर्मेशन ऑफिसर, 17 ग्रेड प्लस 5 इंक्रीमेंट। मूंखे कम वारा माण्हू खपनि, तूं अचु मूं वटि। मां सरकारी नौकिरी करणु न चाहींदो आहियां। मां नबी बख़्श खोसे खे लॻाई सेक्रेटरी, तॾहिं हू थी वियो नबी बख़्श खोसो सेक्रेटरी इंफॉर्मेशन। उहो बि लॻी वियो त अचु। बहरहाल जॾहिं आख़िर मूंखे घेरे में आणे चवनि त ओके करायूं त ठीकु आहे। जॾहिं सॼो प्रोसेस कंप्लीट थियण वारो हो त हुकूमत हली वई हिननि जी। ख़ैर सो जियालो जेको आहे सो एडिटर सैयद आलम शाह वञी घर भेड़ो थियो। ठीकु आहे। उन खां पोइ दौर जेको ॿियो शुरू थियो, वरी अली अहमद बिरोही अची वियो। नाज़रीन, हिलाल पाकिस्तान जो जमहूरी हुकूमत वारो दौर पूरो थियो। हाणे वरी जनाब अली अहमद बिरोही साहब अची विया, अब्दुल वहीद कटबर हलियो वियो, नसीर एजाज़ त वरी इस्तीफ़ा ॾिनी, जज़्बाती थी। पर असांजो आलम शाह साहब जेको एडिटर हो उहो बि हलियो वियो। हाणे वरी साॻिया टुकर साॻ सां हिलाल पाकिस्तान वरी अचे थी नए दौर में। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था ॻाल्हायूं।